नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त जमायत उलमा इस्लाम JUF जे सरबराह मौलाना फज़ल रहमान इस्लामाबाद में जारी धरणे खे ख़त्म करण जो ऐलान कंदे पंहिंजे कारकुननि खे ईंदड़ मार्च ते वञण जी हिदायत कई है। JUI जे क़यादत में अपोज़िशन जमायतनि जे आज़ादी मार्च जो अॼु 14हों ॾींहुं आहे। मुज़ाहिरीन इस्लामाबाद जे H9 ग्राउंड में मौजूद है। JUIF जे सरबराह मौलाना फज़ल रहमान वज़ीर आज़म इमरान ख़ान खां फौरी तौर ते इस्तीफ़ा घुरियो ऐं नयनि चूंडनि समेत ॿिया मुतालबा करे रखिया हुआ, जॾहिं त हुकूमत ऐं अपोज़िशन में वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा ऐं नयनि चूंडनि जे मामले ते डेडलॉक बरक़रार आहे। पिशावर मोड़ ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मौलाना फज़ल रहमान पंहिंजे कारकुननि खे हिदायत कई त अॼु हितां खां रवाना थी सूबनि में रोड ब्लॉक कंदड़नि सां वञी मिलंदा। हिन चयो त हुकूमत सम्झी रही है त इज्तिमा जे ख़ात्मे सां हिननि जे लाइ आसानी थींदी, पर एहतजाज घटी घटी में थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।